सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ ज़िले में पुलिस कांस्टेबल भर्ती लाइ 58 छोकिरियुनि टेस्ट पास कयो। मेडिकल सर्टिफिकेट वेरिफिकेशन बाद 38 छोकिरियुनि खे आर्डर जारी कया विया आहिनि। SSP ऑफिस सांगड़ में लेडी कांस्टेबल जे इम्तिहान पास कंदड़ 38 छोकिरियुनि खे आर्डर ॾिना विया आहिनि। SSP सांगड़ डॉक्टर फुर्ग अली कामयाब लेडीज़ कांस्टेबल खे आर्डर ॾिना विया। इन मौक़े ते संदसि चवणु हो त पुलिस में लेडीज़ कांस्टेबल जी तमामु घणी ज़रूरत आहे। जॾहिं त औरतूं पंहिंजे कंहिं केस जे सिलसिले में ईंदियूं आहिनि त हू लेडीज़ कांस्टेबल या लेडीज़ ऑफिसरनि खे पंहिंजो मसइलो बहितर नमूने सम्झाए सघंदियूं आहिनि। हिन सिलसिले में सांगड़ में इम्तिहान पास कंदड़ 58 छोकिरियुनि मां कागज़ी कार्रवाई ऐं मेडिकल बाद 38 लेडीज़ कांस्टेबल खे आर्डर ॾिना विया, जॾहिं त बाक़ी 20 छोकिरियुनि जी सर्टिफिकेट वेरिफिकेशन हलंदड़ आहे। वेरिफिकेशन ऐं मेडिकल बाद हुननि खे पिणु आर्डर ॾिना वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।